अस्सलाम वालेकुम, मां रूबी अली। थोड़ी देर पहिरीं हिकिड़ी ख़बर पई हले सोशल मीडिया ते, मूंखे इलाही कॉल्स पियूं अचनि, जेतिरा बि फ्रेंड्स आहिनि मीडिया पर्सन्स आहिनि सभिनीनि जी कॉल्स पई अचे। त हिकिड़ी ख़बर आहे त तारिक रोड ते रूबी खे जेको आहे फायरिंग करे हलाक कयो वियो आहे, हू मरी वई आहे। त मरी वई आहे त मुंहिंजो रूह हिते छो पियो भटके, ऐं मुंहिंजो रूह हूं बि भटकंदो रहंदो। तव्हां जहिड़ा माण्हू जेसि ताईं हूंदा न त असां मरी करे बि मरी नथा सघूं। ज़िंदा भी असां मरियल आहियूं, मरण खां पोइ बि मरी न सघंदासीं। अजीब क़िस्म जा माण्हू आहियो, किथां आया आहियो तव्हां, केरु आहियो तव्हां? ॿ ॾींहं पहिरीं हिकिड़ी ख़बर पई हले त सकीना समो साहिबा जेको असांजी इलाही लेजेंड आर्टिस्ट आहे, उन्हनि जी डेथ थी वई आहे। अॼु वरी मुंहिंजी ख़बर पिया हलायो, सुभाणे तव्हांखे छा ज़हनी सुकून थो मिले या दिली सुकून थो मिले? अहिड़ो छा थो हासिल थिए? छा पियो अहिड़ो मिले जो तव्हां पब्लिक खे परेशान था कयो, माण्हुनि खे परेशान था कयो, असांजे फैंस खे परेशान था कयो? कूड़ी व्यूवरशिप, कूड़ी वाह खपे, तव्हांजे पेज खे लाइक्स खपनि। सिर्फ़ लाइक्स जे करे तव्हां कंहिंखे बि मारे सघो था, कंहिंखे बि जीआरे सघो था, कुझु बि करे सघो था। तव्हांखे को चवण वारो न आहे, को कानून न आहे। तव्हां छा था सम्झो त असां कंहिंखे कंप्लेन नथा करे सघूं? जेकॾहिं FIA जे हथे चढ़ी वियो न त अहिड़ी हालत कंदा न अदा त ख़बर बि न पवंदी त तव्हां हेतिरे अरसे ताईं छा पे सोचियो ऐं छा पे कयो। ख़ुदा खे मञो, अलाह खे मञो। जेकॾहिं विढ़णो आहे, जेकॾहिं तव्हांजी मूंसां दुश्मनी आहे त तव्हां फ्रंट ते विढ़ो। कॾहिं मुंहिंजी ID हैक करण जी कोशिशि थी कई वञे, कॾहिं मूंखे थ्रेट्स ॾिनियूं वञनि, कॾहिं मूंखे कॉल्स था कयो त हीअं कंदासीं हूं कंदासीं, कॾहिं ख़बरूं था हलायो त गोली हणी छॾी। बाबा गोली हिते खाइण लाइ तयारु आहियां। बाक़ी ड्रामो ऐं माण्हुनि खे परेशान करण जी का ज़रूरत न आहे। विढ़णो आहे, मूं मां जेका तकलीफ़ आहे साम्हूं अची करे मूंखे ॿुधायो ऐं मूंसां विढ़ो। मां रेडी आहियां। मरणो त आहे हिकिड़े ॾींहुं, अॼु या सुभाणे। ज़िंदा त पूरी ज़िंदगी मां न रहंदसि न, त मां चवां न मां क़यामत ताईं ज़िंदा रहंदसि। मूंखे मरणो आहे, पर तव्हांखे जेकॾहिं तकलीफ़ आहे ऐं जेकॾहिं तव्हां में एतिरो दम आहे न त मुंहिंजे साम्हूं अची करे विढ़ो। ईअं माण्हुनि खे परेशान न कयो, मुंहिंजे दोस्तनि खे परेशान न कयो। मूंखे सभ खां वधीक तकलीफ़ इन ई ॻाल्हि जी थींदी आहे त माण्हुनि खे परेशानी थी थिए ऐं तव्हां उहे ई कमु करे मूंखे परेशान था कयो। मूंसां अची करे विढ़ो अदा। बाक़ी ही ड्रामा इहे सोशल मीडिया ते न कयो, कॾहिं कुझु त कॾहिं कुझु। मां सुभाणे FIA वटि वञां थी, कंप्लेन कयां थी। जितां मूंखे ख़बर पई त ही ख़बर किथां वायरल थी आहे, किथां हू पोस्ट वायरल थी आहे, त पोइ मां तव्हांखे ॾिसंदसि त मां छा थी कयां। जस्ट वेट एंड वॉच।